एके बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। उस्मान शाहड़ी खां ख़बर शामिल कंदा हलूं तो गुज़िरियल ॾींहं खां मेलशाख में लगल गारो बंद न थी सघियो, जेको 100 फुट खां वधी वियो। 50 खां मथे ॻोठनि में शाख जो पानी दाख़िल थी वियो। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पानी में अचण करे आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया। इरीगेशन अमलदार ऐं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां गुज़िरियल 24 कलाकनि खां इतला मिलियल हूंदे बि अञा ताईं को बि अमली कमु नाहे थियो। जेकॾहिं बंदि न थियो त वॾे ख़तरे जो अंदेशो आहे। टंडोलियार मां ख़बर शामिल कंदा हलूं त टंडोलियार हेस्को ख़िलाफ़ प्रीम नंगर जा रवासी रोडनि ते निकिरी आया। 7 ॾींहंनि खां बिजली जो ट्रांसफार्म ख़राब हुजण करे रवासी टंडो आदम नाके चौक ते सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते प्रीम नगर जे रवासी सुफ़ियान ख़ानज़ादा ऐं ॿियनि चयो त हेस्को अमलदारनि ट्रांसफार्म ठाहिण जा हज़ारे रुपया रिश्वत घुरी रहिया आहिनि। उन मौक़े ते रवासियुनि हेस्को ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते SHO सेक्शन पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म कराए छॾियो आहे।